अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। बोज़दार वॾा भरिसां ॻोठ मोहम्मद सादिक सोढड़ो जे रहवासियुनि बोज़दार वॾा शहर में केबिन हलाए बच्चनि जो पेट गुज़र कंदड़ पोरियत फारूक अली सोढड़ो खे बासर रसूल बख्श सूमरो जे चुर्च ते बोज़दार थाणे जे सिपाही बाकर शहर गुलाम अब्बास रिंद ऐं ॿियनि पारां गिरफ्तार करे लाकअप करण खिलाफ़ मुतासिर फारूक सोढड़ो जो प्रेस क्लब अॻियां पुलिस ज़ियादतियुनि ऐं बासर रसूल बख्श सूमरो खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौके ते पोरियत फारूक सोढड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बोज़दार वॾा पुलिस थाणे जे सिपाही बाकर शहर ऐं गुलाम अब्बास रिंद जुआ ऐं मंशात जा अॾा हलाईंदड़ रसूल बख्श सूमरो जे चवण ते बिना कंहिं रिपोर्ट जे पुलिस एहलकारनि थाणे ते खणी 5000 रिश्वत वठी आज़ाद कयो। जॾहिं त पुलिस एहलकार मंशात फरोश ऐं जुआ जा अॾा हलाईंदड़ रसूल बख्श सूमरो खे रोक 20,000 ॾियण लाइ दॿाए रहिया आहिनि ऐं उन जे चवण ते बोज़दार वॾा थाणे जे पुलिस एहलकारनि बिना जवाज़ गिरफ़्तार करे रिश्वत वठी आज़ाद कयो। जॾहिं त मुतासिर पोरियत SSP खेरपुर खां नोटिस वठी पुलिस एहलकारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे मंशात फरोश रसूल बख्श सूमरो मां जान आजी कराइण जो मुतालबो कयो।